जय श्री झूलेलाल। अॼु कानपुर शहर में भारतीय सिंधु सभा पारां आयोजित भव्य स्नेह मिलन प्रोग्राम में आई आहियां। ही स्नेह मिलन प्रोग्राम निःशुल्क आधार ते पिछले 40 सालनि खां भारतीय सिंधु सभा कानपुर शाखा आयोजन करनी अचे। हिन प्रोग्राम जो मुख्य उद्देश्य समाज जो सभिनि खां पुठियां खड़ो आर्थिक कमजोर इंसान ऐं समाज जो आर्थिक मजबूत इंसान हिक स्थान ते हिक साथ मंच साझा करे सघे। गॾ में अॼु जी जनरेशन सिंधियत ऐं संस्कृति सां गॾु सिंधी परिवारनि खे ॼाणनि ऐं घुली मिली सघनि। हिन प्रोग्राम जो आयोजन कानपुर शहर जी विशाल लवकुश वाटिका में थियो, जिते हजारों जी संख्या में सिंधी गॾिजी करे पूरे ॾींहुं स्नेह मिलन प्रोग्राम जो आनंद वरितो। हिते सुबुह जे नाश्ते में दाल पकवान ऐं सिंधी व्यंजन जो प्रबंध खां पोइ पूल में ॿारनि ऐं वॾनि आनंद में वरितो। ॿी जगह विशाल स्टेज ते ॿारनि ऐं वॾनि पंहिंजी परफॉर्मेंस ॾिनियूं, जंहिंमें सिंधी गीतनि ते सभिनि में हिकु नयो जोश उत्पन्न थी वियो। हिन खां पोइ संतनि जे सानिध्य में भगवान झूलेलाल जी महाआरती जो आयोजन थियो। समाज ऐं देश जी उन्नति जो आशीर्वाद साईं खां घुरियो वियो। जेका पोइ सभिनि गॾिजी करे मंझंदि जी रोटी जो आनंद वरितो, जंहिंमें सिंधी कढ़ी चांवरनि सां गॾु कई सिंधी व्यंजन हुआ। हिते बुजुर्ग ॿारनि सभिनि गॾु मिली करे गेमनि, डांस ऐं पुराणी सांस्कृतिक ॻाल्हियुनि सां गॾु शाम जो चांहि नाश्ते सां गॾु हिन प्रोग्राम खे समाप्त कयो। भारतीय सिंधु सभा जो गठन 1979 में प्रयागराज जे कुंभ जे मेले में थियो हो। हिन प्रोग्राम जो आयोजन उत्तर प्रदेश अध्यक्ष अशोक गागनानी जी, कानपुर अध्यक्ष लक्की सावलानी जी, ओम बदलानी जी, दीपक अंशवानी जी ऐं सभिनि कार्यकर्ताउनि जे प्रयास सां सफल थी रहियो। जय श्री झूलेलाल।